नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस पखिड़जण जे ख़तरे खे नज़र में रखंदे सिंध जे सिहत खाते तइलीमी इदारनि जी हेल्थ एडवाइज़र जारी करे छॾी है। हेल्थ एडवाइज़र मूजिबि 15 खां 20 ॾींहं अॻु परॾेह मां ईंदड़ ॿारनि जी स्कूल अचण ते पाबंदी लागू कई वई। उन सां गॾु शागिर्दनि जा अहिड़ा माइट जंहिं 15 ॾींहं अॻु परॾेह मुल्कनि जो सफ़र कयो उहे बि स्कूल नथा अची सघनि। हेल्थ एडवाइज़र में चयो वियो आहे त को बि शागिर्द या स्टाफ जो अमलो जंहिंमें वायरस जा ख़दशा आहिनि उन जी स्कूल में अचण ते पाबंदी हूंदी, जॾहिं त साह जे मरीज़नि में मुब्तला माण्हुनि खे स्कूल में दाख़िल नथा थी सघनि। हेल्थ एडवाइज़र जे मूजिबि समूरे शागिर्दनि जी मेड़ वारी जॻह ते वञण मना आहे। शागिर्द हिक ॿिए खां 3 फुट जे फ़ासिले ते बीह ॻाल्हाईंदा, जॾहिं त शागिर्द साबुण ऐं पाणी जो इस्तेमालु कनि। हेल्थ एडवाइज़र मूजिबि तइलीमी इदारनि में हेल्थ डेस्क जो क़ाइमु थियणु ज़रूरी आहे। वाज़ेह रहे त सिंध हुकूमत फ़िलहाल सॼे सूबे में समूरा तइलीमी इदारा 16 मार्च ते खोलण जो ऐलान कयो आहे। फोकल पर्सन सिंध जे सिहत खाते में आम शहरनि जी दाख़िला ते पाबंदी जी तस्दीक़ कंदे ॿुधायो आहे त सिंध सेक्रेटरीट ऐं सिहत खाते जे आफ़ीसरनि में मुलाज़िमनि खां अलावा 2 माण्हुनि जी दाख़िला बंदि कई वई आहे। फोकल पर्सन ॿुधाए त असां हंगामी हालतनि में आहियूं, जंहिं सबबि दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।